रब तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अब अल्लाह जा इंसान जे मथा केड़ा वडा एहसान आहिनि। रब जा एहसान गणे सघो था? ॻाल्हाईंदा हलो बाबा मथा गणे सघो? सॼी ज़िंदगी पेन पनो खणी पियो हो न। अल्लाह जो कसम तहां रब जे एहसाननि जो शुमारो नथा करे सघो। रब जा एड़ा वडा व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। कुरान रब जो तमाम वडियो नेमतूं। रब तव्हां जा असां जे लाइ आसमान खे छत बनायो, यो अल्लाह जो एहसान। रब ज़मीन खे तव्हां असां जे लाइ फर्श बनायो, अब कंहिंजो एहसान आहे? या के पीर जो आहे, या के फकीर जो आहे, या के मौलवी जो आहे, या के मुल्ला जो आहे? अब ॻाल्हाईंदा हलो। या के ज़ाकिर ज़वार जो आहे? कंहिंजो एहसान आहे? मोहब्बत सां कंहिंजो एहसान आहे? अल्लाह जो। असां में साथियुनि खे इहो था चऊं बाबा अल्लाह ही, समझो था न? अल्लाह ही आसमाननि खे ख़ल्क़ण वारो केर? सिर्फ अल्लाह ने चो अल्लाह ही आसमाननि खे ख़ल्क़ण वारो केर? ज़मीनुनि खे विछाइण वारो केर? सिज खे रोशनी ॾियण वारो केर? ओरोड़ीअ वारा चंड खे चांडोकी ॾियण वारो केर? सितारनि खे नूर ॾियण वारो केर? हवाउनि खे पैदा करण वारो केर? जबलनि पहाड़ुनि खे ख़ल्क़ण वारो केर? समुंडनि दरियाउनि खे ख़ल्क़ण वारो केर? मोहब्बत सां चओ अल्लाह ही। जानवरनि दरिंदनि खे ख़ल्क़ण वारो केर? पखियुनि ऐं परिंदनि खे पैदा करण वारो केर? जिन्ननि ऐं फरिश्तनि खे ख़ल्क़ण वारो केर? इंसाननि खे अशरफुल मखलूकात बणाइण वारो केर? इज्जतुनि जो मालिक केर? ज़िल्लतुनि जो मालिक केर? रिस्क रोटी ॾियण वारो केर? न्याणू ऐं पुटड़ा ॾियण वारो केर? ओरोड़ीअ वारा ज़िंदगी ॾियण वारो केर? ऐं मौत जो मालिक केर? दुनिया वारनि खे चऊं था अल्लाह भी न, अल्लाह ही। अब समझो था न? ऐं जेको झेड़ो आहे न, झेड़ो अल्लाह जो झेड़ो इन ई ॻाल्हि ते आहे। असां चऊं था बाबा सिर्फ अल्लाह ही जे नबियनि खे बि ख़ल्क़ियो, सहाबा खे बि ख़ल्क़ियो, ताबईन तबा ताबईन खे ख़ल्क़ियो, वलियन गौसन कुतुबन अबदालन खे ख़ल्क़ियो। असां चऊं था अल्लाह ही जे पीरनि फ़कीरनि खे बि ख़ल्क़ियो। असां चऊं था घुरो दर दर खां न, घुरो हिक दर खां। अब कंहिंखां घुरणो? मोहब्बत सां कंहिंखां घुरणो? पोइ मूंखे चवण ॾे न, तौहीद की अमानत है सीनों में हमारे। जगह जागो था सुभान अल्लाह मोहब्बत सां। तौहीद की अमानत है सीनों में हमारे, आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा। ए बातिल से दबने वाले आसमां नहीं हम, ए बातिल से दबने वाले आसमां नहीं हम, 100 बार कर चुका है तू इम्तिहान हमारा। हमारी तवज्जो कर। रब तो फरमाए मां मोमिनन जे मथा एहसान कयो। रब कोई एहसान न गायो। रब अशरफुल मखलूकात बनायो, रब को न गायो। रब आसमान ॾिनो कोन गायई, सिज चंड सतारा कोन गायई, फल फ्रूट ॾिने रब एहसान कोन गायो। रब औलाद ॾिनी एहसान कोन गायई। तवज्जो कजो रोड़ी वारा, पर जॾहिं रब पंहिंजो महबूब ॾिनो त रब एहसान गायो। तवज्जो आहे न? छाजे करे जो बुजुर्गनि किताबनि में लिखियो आहे हुजूर सिर्फ धरती जो न, आसमान जो न, मदीने जो मीरो, काइनात जो सरदार नबी आहे। ऐं असां उन नबीअ जा उम्मती हो जो नबी भी चवंदा हा काश असां मदीने जे मीर जा उम्मती हुजो हा। अल्लाह जो कसम, जॾहिं रब पंहिंजे महबूब खे मोकिलियो, रब एहसान गायो। रब तो फरमाए मां मोमिननि ते एहसान कयो।
जो मां मोमिन उन्हनि मंझा उन्हनि पंहिंजो रसूल मोकिलियो। हाणे मारे तवज्जो कयो अबा कोई इंसान हितां वञे कंहिंजे तॾे ते कंहिंजे ओताक ते कंहिंजे ॻोठ में कंहिं चङे मठे वटि उते वञी वेहे पोइ हुन खां हाल वाल वठंदो या न वठंदो? ॻाल्हाईंदा हलो अबा अबा हाल वाल वठबो न? अबा कीअं आयो आहे? छा हाल वाल खणी आयो आहे? कहिड़ो कमु आहे? छा मसइलो आहे? अबा ॿुधाए हाल वाल। मां हिन कचे में वेंदो आहियां घुमण फिरण जे लाइ। हिकिड़ी जॻह ते वियासीं, कचे में अॼु ताईं रवाज सुठा आहिनि। जीअं पोइ चवंदा चूंकि मिटी आहे जल्दी में पहिरियां खणी ईंदा, कोरो हथ पेर धोराईंदा, मुंहुं धोराईंदा, साईं ठही वियो मथे पेर लड़काए बि न वियो, मथे मथे आराम सां वियो, ठही वेठा ते बाबा विहाणा विहाणा ॾींदा ॾाढो फर्स्ट क्लास। बाबा सम्झो था न? वरी विहण खां पोइ पाणी वाणी पीआरींदा, पाणी खां पोइ वरी कोशिशि कंदा त पहिरियां कुझु खारायूं। हाल वाल न वठंदा, पहिरियां खारायूं पीआरियूं, थोड़ी ख़िदमत कयूं। बुज़ुर्ग हिकिड़ो वीचारो असां पोता जे हथ मथे धोरायूं, पेर धोरायूं, मुंहुं धोरायूं, विहारियूं मथे करे। चयोसीं बाबा देरि थी थी, हाल वाल वठो, असांखे सफ़र करिणो आहे। चईंदी वठूं त देरि न आहे। मां बसि अचां थो, 5 मिंटनि में घर वियो, अधु मुने कलाक खां पोइ मोटियो। बाबा हाणे देरि थी वई, महिरबानी करे हाल वाल वठो, भला हिमत कयो। चईंदी बाबा वठूं था, तूं 2 मिंट वियो, थोरो चेल त डिगी कयो, एॾो सफ़र करे आया आहियो। बाबा वेठा आहियूं, हाणे केरु उथे साईं? बरोचनि खां केरु जान छॾाए अलाह ख़ैर करे। फासण खां पोइ फतकण आहे ई न। ॻाल्हि सम्झो था न बा? हा वेठा आहियूं बाबा, 2.5-3 कलाक गुज़री विया, 2.5-3 कलाक। अब हाणे भला हलो अची त मां हाणे 2 मिंटनि में अचां थो, वियो घर, 10-15 मिनट मोटी आयो साईं, खणी आयो हमरा ढकियल अची रखी, बिस्मिल्लाह करे खोलियईं त उहो सॼो वीचारे बकरे कुठो हुनखे ओॾी महिल ठाहियईं, ओॾी महिल तयारु कराईं, काटनि ते खणी आयो। चईंदी हाणे मानी खाओ त हाल वाल पोइ था कयो। इहा आहे साथियुनि जी मुहबत। हा साईं, पूरी मानी मानी खाधीसीं, ॾाढी फर्स्ट क्लास। हा तव्हांजे वात में पाणी थो अचे, तव्हां में मौलवी थियो भला? बोराई साहब चवंदा आहिनि बाबा मौलवियुनि ते सड़ो छो था? हाँ साईं, तव्हां मौलवी के सुठा लटा पातल आहिनि, सुठो पटको पातल आहे, ॾाढ़ी के ॾाढा तेल बेर लॻल, ॾाढी चमके थी परे खां बि। पोइ तव्हां में मौलवी थियो, तव्हांखे झलियो आहे बासा? मौलवी जी 5000 पघार हूंदी न, कपिड़ा VIP टोप निड़ ते ईअं जो घुमंदो न, को ॾिसंदो चवंदो वञ को के कबीले जो सरदार थो वञे अलाए छा। इहा क़ुरान जी बरकत आहे। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। हा जॾहिं महिमान ईंदो आहे पोइ हुन खां हाल वाल वठिबो आहे। जेकॾहिं को हाल वाल न वठंदो छा चइबो? यार हे त ओताक जो भलो न आहे, हिन जा किरदार अखलाक भला त कोन्हनि। महिमान आयो हाल वाली न वरतई, हाल वाली न वरतई, अल्लाहु अकबर। ऐं वारे तवज्जो कयो, पर तूं महिमान खां हाल वाल वरतो, चई मां आयो आहियां, हीअ ॻाल्हि खणी महिरबानी कर, तुंहिंजे तॾे ते लंघी आयो आहियां, तुंहिंजो ओताक ते लंघी, महिरबानी कर, हे हाल मञ, मुंहिंजो हाल वाल मञ। जेकॾहिं मञी दे त दुनिया वारा चवंदा यार हे भलो माण्हू हो, जे अॻिले खे मान ॾिनो, अॻिले खे इज़त ॾिनी, अॻिले जी ॻाल्हि मञी, ओताक ते लंघी आयो न, अॻिले जी ॻाल्हि ॾाढो भलो माण्हू आहे। पर जेकॾहिं हुनखे मोटाईंदे न, दुनिया वारा चवंदा यार सवा चंडरो हो। अब ईअं आहे न यार, लंघी आयो ओताक ते हमरा, तॾे ते लंघी आयो, हुनखे मञणु खपंदो न। ख़ैर आहे भला, हाणे मञणु खपंदो हो, छॾणु खपंदो। मारे तवज्जो कयो, रब जदो मां अल्लाह मोमिननि जे मथां एहसान कयो, मां पंहिंजो महबूब नबी उन्हनि ॾे मोकिलियो। रोड़ीअ वारा तवज्जो कजांइ, हाणे आमिना जो लाल आयो, असांजो फर्ज़ आहे मदीने जे मीर खां पुछूं साईं कीअं आया हो, साईं छा हाल वाल खणी आया हो, साईं छा ख़बर खणी आया हो। अल्लाहु अकबर। हे तोखे मां नथो ॿुधायां, रब जो क़ुरान थो ॿुधाए, रब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो, चतो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। ओ दुनिया वारो, मां अल्लाह पंहिंजो महबूब नबी
नबी तहां ने मोकलियो हाल अवाल खणी आयो चार शयूं खणी आयो चार शयूं खणी आयो अल्लाहु अकबर कबीरा रब पेरी शय केड़ी आ रब तो फरमाए ओ दुनिया वारो ओ मोमिनो ओ ईमान वारो ओ मुझे महबूब जा उम्मती हो पेरी शय मुझो महबूब खणी आयो कुरान जो आयतों तिलावत करना आयो कुरान पढ़ना आयो तहां के कुरान बुधाइण आयो रब जे कुरान ते नजर करना रब्बे मोहम्मद जो कसम है कुरान वडे शान वारो है कुरान वडे मान वारो है कुरान वडे मर्तबे वारो है कुरान वडी फजीलत वारो जेका भी दुनिया में किताब आया दुनिया जा किताब हुजन या आसमानी किताब हुजन तौरात हुजे ज़बूर हुजे इंजील हुजे कुरान सभनी जो सरदार थव और ओड़िए वारा कुरान में वडो मज़ो थई वडो सुकून थई।